हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दबाईंदा ताकी जॾहिं बि वीडियो रखी वञे त अव्हांखे नोटिफिकेशन जारी थिए। शाकरी बुल्ली वारे जो हिकिड़ो बैत आहे, हीअं ॾिजे हबीब खे लिंग गॾिजे लोक। वाह 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 वाह, हीअं ॾिजे हबीब खे लिंग गॾिजे लोक। दिलि मन जेका आहे हबीब खे ॾिजे हाय 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 हाय, उहा हुजे महबूबनि ॾे। ऐं जिस्म जेको आहे लोक, उहो लोक सां गॾु हुजे। ईअं न त लोक खे तव्हां छॾे वञी झंग वसाए वेही रहो, या तव्हां हिकिड़ी का इबादत गाह जी हिकिड़ी कुंड वसाए वेही रहो। न न, हुन सां मन छॾे ॾियो, उहो हर वक़्तु मन हुन सां गॾु हुजे। वाह वाह वाह, जो दम गाफ़िल सो दम काफ़िल। मन होॾे छॾियो। तन जेको आहे लिंग तन, इहो लोक सां गॾियो। खॾियूं ऐं खरोत ई पुण सगर थोक। ई लाड़ जी ख़ासि ॿोली आहे। इहो थोरो वरी ॿुधायो। खॾी ऐं खरोत, खरोत चवंदा आहिनि तव्हां लाड़ में जेकॾहिं वञो त कलराठियूं ज़मीनूं हूंदियूं आहिनि, पोइ उते भितियूं भितियूं न थी सघंदियूं आहिनि। वीचारा नंढड़ी काठियुनि जी हीअं पथी ॾेई ऐं या पथर रखी हिकिड़ी नंढड़ी मस्जिद ॾेई ठाहे छॾींदा। उनखे चवंदा आहिनि खरोत। यानी बाक़ाइदा हिकिड़ी मस्जिद न, पर कुझु काठियुनि सां या हुन सां सिरुनि सां या इहातो ठाहे उते नमाज़ पढ़ंदा, उते उनखे चवंदा खरोत। ऐं अहिड़े नमूने सां हिंदू हिकु मंदरु हूंदो आहे हुननि जो वॾो, ॿियो मंदरु न ठाहे सघंदा त किथे कंहिं कुंडड़ी में हू पंहिंजो इबादत गाह ठाहे, कंहिं जुगी में कंहिं कुंड में का शइ रखी, त उनखे मंदरु न चइबो, उनखे खॾी चइबी। वाह वाह, खॾियूं ऐं खरोट। हाणे पढ़ंदो। ऐं सगर माना सुठो, थोक माना सामान। अच्छा, ये चलो न, तो उर्दू में चवंदा आहिनि थोक जे हिसाब सां, यानी थोक माना पखर सामान। हाणे तव्हां बैत खे सम्झो त खॾियूं ऐं खरोत ई पिण सगर थोक। यूं ॾिजे हबीब खे लिंग गॾिजे लोक। खॾियूं ऐं खरोत ई पिण सगर थोक। यानी खॾियूं ऐं खरोत बि ठीकु आहे, पर असुल ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो हीअं हबीब ॾे हुजे। जीअं लतीफ़ साईं जो पंहिंजो कॉमन बेत आहे साईं, रोज़ा ऐं नमाज़ ई पिण चङो कमु, ऊको ॿियो फहम जंहिंसां फसिजे पिरी खे। इहा ॻाल्हि साॻी आहे। बिल्कुलु, उनखां डिनाइल कोन्हे, उन शइ जो इबादत जो डिनाइल कोन्हे, पर उनखे आख़िरी स्टेज उहा कोन्हे, मक़सदु उहो कोन्हे को। मक़सदु को ॿियो आहे, उहो रस्तो आहे, उहो ज़रियो आहे उन मक़सद खे हासिल करण जो। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि हिकिड़ो मीन्स ॿियो एंड। कुझु शयूं मीन्स हूंदियूं आहिनि, एंड न हूंदियूं आहिनि, जंहिंजे ज़रिए एंड माना मक़सदु। मिसाल डॉक्टर असांखे चवंदा त वञी एक्सरसाइज़ कर। एक्सरसाइज़ को मक़सदु कोन्हे, एक्सरसाइज़ मीन आहे, ज़रियो आहे। छाजे लाइ? मक़सदु इहो आहे सिहतमंद रहणु। मक़सदु आहे सिहतमंद रहणु, ज़रियो आहे वर्ज़िश। त असां वर्ज़िश खे ई सभु कुझु सम्झी वेही रहूं त असांजो मक़सदु ई इहो आहे। अहिड़े नमूने सां इबादतूं बि जेके आहिनि लतीफ़ साईं जी नज़र में या ॿियनि जी नज़र में, इबादतूं बि जेके आहिनि उहे ज़रियो आहिनि अञा अॻिते पहुचाइण जे लाइ। उहे पंहिंजी ज़ात में मक़सदु न आहिनि, पर उहे ज़रियो आहिनि। असांजा केतिरा ई माण्हू उन वक़्त में बि हाणे बि उहो सम्झी वठनि था त शायदि इहो ई सभु कुझु मक़सदु आहे। त जेको फ़िक्र आहे वहदतुल वजूद जो, उन में इहो आहे त इंसान इहे इबादतूं करे जेको क़ादिर मुतलिक आहे उन सां मिले, उन रूह उन सां मिले, उन सां विरड़ाई थिए, उन सां क़राबत थिए, या उन सां उनजो इरफ़ान थिए, तॾहिं हू पंहिंजो पाण खे आरिफ़ चवंदा आहिनि। ख़्वाजा मोहम्मद ज़मान लोहारी वारे जो बैत आहे,
आरिफ ऐं उशाक पसंदि घुरनि पिरी जो यानी आरिफ जेके इरफान जा तालिब ऐं आशिक आरिफ ऐं उशाक इश्क जो जमा आरिफ ऐं उशाक पसंदि घुरनि पिरी जो जन्नत जा मुश्ताक अञा ओराणा थिया जन्नत जिनखे खपे उहो थोरो अञा वेझा आहिनि हिन जी मंज़िल आरिफ ऐं उशाक जी मंज़िल ॿी आहे तूं आशिक आहे न त तुंहिंजी मंज़िल अॻिते आहे जेको बि आरिफ आहे जेको बि आशिक आहे उनजी मंज़िल अॻिते आहे हाणे जन्नत खां अॻिते मंज़िल कहिड़ी आहे इश्क वारनि जी इरफान वारनि जी इरफान मिले असांखे मुंहिंजो मरहूम साईं हैदर अली लगारी चवंदो हो ऐं मूं ते हुनजी वॾी छाप आहे मूंखे चए थो मियां तूं वञी पंहिंजो पाण खे आकिल ख़ान सॾराए आउं आशिकी चङो आहियां बहस मुबाहिसे में इहो माना हुनजी वॾी कावड़ जो इज़हार हो मियां तूं वञी पंहिंजो पाण खे आकिल ख़ान सॾराए आउं आशिकी चङो आहियां त असां जेके आहियूं पंहिंजो नंढड़ा मक़सद मफ़ाद रखण वारा माण्हू पोइ असां त इहो ई घुरंदासीं त असांखे जन्नत नसीब करे आरिफ ऐं उशाक जेके आहिनि उहे चवनि था रवायत आहे हिकिड़ी त ख्वाजा मोहम्मद ज़मा लवानी वारे वटि शाह लतीफ़ विया लतीफ़ साईं पोइ मोटी आया पर हुनजे लाइ तमामु हिकिड़ो वॾो बैत चयूं हुनजे एतिराम में हुनजी यादि में इहो बैत पढ़ियूं चयूं त मूं से ॾिठा माउ जन ॾिठो पिरीअ खे तनी संदी का करे न सघां ॻाल्हि इहो वॾो ख़िराज आहे इहो त आउं त उहे पिरी त न ॾिसी सघियो आहियां पर उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु ॾिसी आयो आहियां जिन उन्हनि खे ॾिठो इहा वॾो हिकिड़ो ख़िराज हो सो ॻाल्हि पई कईसीं त इहो उन वक़्त में हिकिड़ो फ़िकिर जेको हो वहदतुल वजूदी फ़िकिर जंहिंमें ख्वाजा मोहम्मद ज़वारी उन्हनि में थोरा इहे मामूली शयुनि जो फ़र्क़ु ज़रूरु हो पर बुनियादी फ़िकिर साॻियो ई हो जंहिंमें ख्वाजा मोहम्मद ज़मा लवानी वारो बि हो त उन वक़्त में साईं जो जेको जद अमजद पंहिंजो अब्दुल करीम शाह करीम बुरड़ी वारो बि शाह लतीफ़ पोइ ॿिया थिया त इहो हिकिड़ो तसलसुल हो हिकिड़ो फ़िकिर जो त उहो जेको फ़िक्री तसलसुल बि हो ऐं वरी जेको फ़नी यानी बैतनि जो जेको हो उहो तसलसुल बि हो पोइ त शाह लतीफ़ अॻिते हली फ़नी तजुर्बा बि तमामु घणा कया ऐं उन बैत खे ऐं वाई खे उन घणो अॻिते खणी आया आमतौर ते माण्हू उनखे लतीफ़ जे लाइ इहो चवंदा आहिनि त उमी हो या अणपढ़ियल हो त अणपढ़ियल माण्हू एतिरो रिसाला कोन थो खणी हली सघे ऐं ॿियो इहो त अणपढ़ियल माण्हू पंहिंजे हिन में शाइरी में एतिरियूं क़ुर शरीफ़ जूं आयतूं ऐं एतिरे फ़ारसी जेके आहिनि शाइरी आहे उनजा जेके इशारत आहिनि ऐं किनायतनि उन्हनि जो ज़िक्र आहे त उहो माण्हू कोन थो करे सघे बाक़ी ईअं आहे त बाक़ाइदा दर्सगाह उन में शायदि न पढ़िया हुआ पर उन वक़्त जे सादातनि में ईअं हूंदो त घर में तालीम ॾींदा हुआ अञा बि केतिरनि जॻहियुनि ते अञा शायदि हुजे पर इवन असांजो GM साहिब ॾिसो उनजी बि तालीम घर में थी आहे केतिरा ई अहिड़ा माण्हू वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि जेके कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में न पढ़िया आहिनि अली मोहम्मद राशिदी हितां जो लाड़काणे जो त अहिड़े नमूने सां शाह लतीफ़ जी का फॉर्मल एजुकेशन कोन हुई पर हू घर में हू ज़रूरु अरबी बि पढ़ियो हो फ़ारसी बि पढ़ियो हो सिंधी बि पढ़ियो हो त उनजे करे हू उनजो मुतालियो बि हो मुशाहिदो बि हो तजुर्बो बि हो ऐं सभ खां वधीक ॻाल्हि इहा त इन्हनि टिनी जो निचोड़ फ़िकिर हो ऐं इन्हनि सभिनी खे महमीज़ ॾिनी इश्क जंहिंजे करे हू शाह लतीफ़ सफ़र बि कया कशाला बि कया ऐं हुन इश्क ई हो जेको जंहिं शाह लतीफ़ खे अछो करे उजरो करे तमामु हिकिड़ो चमकंदड़ सितारे जे तौर ते असांजे अॻियां तहक़ीक़ जी भरी मथे रीह खणे हक़ल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो वाह वाह हाणे इहो जेको तव्हां बैत पढ़ियो आहे त लतीफ़ वटि ईअं आहे त जेके हवास आहिनि
जेके 5 इंसान जे हवास आहिनि जिनखे हवास खमसा चयो वञे थो, इहे हवास हाणे मॉडर्न फिलासफ़ी बि इहो साबित कयो आहे त इहे हवास इंसान खे अक्सर धोखो ॾींदा आहिनि। जीअं चंडु असांजूं अखियूं चंड खे ॾिसनि थियूं, चंडु असांखे नंढिड़ो हिकिड़ो थाली जेतिरो नज़र अचे थो, पर ख़बर पवे थी त हाणे चंडु त तमामु वॾो आहे, पर असांखे चंडु नंढिड़ो नज़र छो अचे थो, ॾिसूं था उनखे पर नंढो नज़र अचे थो। अहिड़े नमूने सां असांखे केतिरियूं शयूं आवाज़ आहिनि त उहे असांखे धोखो ॾियनि था, हवास असांखे धोखो ॾियनि था, हक़ीक़त ताईं उहे असांखे पहुचणु नथा ॾियनि। हक़ीक़त ताईं पहुचण लाइ कुझु के ॿिया तरीक़ा इस्तेमालु करणा पवनि था। त इमैन्युअल कांट तमामु वॾो फिलासफ़र हो ऐं उन खे वरी फिलासॉफिकल अंदाज़ में खयो हिकिड़े फिनोमिनन, ॿियो नॉमिनन, यानी हिकिड़ी उहा शइ जेका नज़र अचे थी, ॿी उहा शइ जेका हक़ीक़त आहे, यानी अपीयरेंस एंड रियलिटी, उन में वॾो फ़र्क़ु आहे। हिकिड़ी शइ जेका जीअं नज़र अचे थी ऐं रियल जेका आहे, ईअं उन में इलाही वॾो फ़र्क़ु आहे। त लतीफ़ बि इहो चयो त जेके हवास आहिनि इहे तव्हांखे मुकमिल तौर ते हक़ीक़त ताईं पहुचणु नथा ॾियनि, तंहिं करे इन्हनि ते रिलाए करण जे बजाए तव्हां ॿी कंहिं शइ ते रिलाए कयो। जंहिंजे लाइ लतीफ़ चयो त ही कन गाॾिहा विकिणी कन खे ॿिया गिनेज तनी साण सुणेज पिरियां संदी ॻाल्हिड़ी। यानी जेके गॾा गॾा कन अथई न, लतीफ़ जो मूंखे लॻे थो त थोरो नाराज़गी वारो लहजो आहे, कंहिं का अहिड़ी ॻाल्हि कई हूंदी लतीफ़ जे अॻियां जंहिंमें थोरो, वॾा माण्हू नाराज़गी ईअं थींदा आहिनि, असां वांगुरु दड़का कोन वेही ॾींदा आहिनि। त ही गॾा गॾा कन जेके थिए न, इहे विकिण ऐं ॿिया खे कन वठि जन सां तूं पहिरीं जी ॻाल्हि ॿुधी सघीं। ईअं कई अहिड़ा बैत आहिनि लतीफ़ जा जेके हींअर दिलि ते नथा अचनि पर ज़हन में घुमनि पिया, त उहे त अखियूं ॿूट कन बंदि कर मथो मोननि में विझ, पोइ तोखे हक़ीक़त ताईं रसाई थींदी। यानी उहो तव्हां वजदान ऐं तफ़कुर जे ज़रिए, त फिलासफ़ी में हिकिड़ो स्कूल ऑफ थाट इहो बि आहे त तव्हां हक़ीक़त मुतलिक़ या हक़ीक़त उला खे अकुल जे ज़रिए बि सुञाणे सघो था। अकुल बि हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए तव्हां उनखे सुञाणे सघो था, तफ़कुर जे ज़रिए बि सुञाणे सघो था। त मिलंदड़ जुलंदड़ इहो ख़्यालु आहे लतीफ़ जो बि त मुराक़बे जे ज़रिए, तफ़कुर जे ज़रिए ई तव्हां उनखे ताईं पहुची सघो था। बाक़ी तव्हां हुनखे न को हिननि अखियुनि सां ॾिसी सघो था, न को तव्हां हुननि खे कन जे हिननि सां ॿुधी सघो था। दिलि जा कन हुजनि, दिलि जूं अखियूं हुजनि, अंदरि जूं अखियूं हुजनि, जेके तव्हांखे हक़ीक़त ताईं रसाई ॾेई सघनि पियूं।